हिन दिल जा यार ओ हज़ार कया हिन दिल जा यार हज़ार कया को किथे रहियो को किथे रहियो के कूड़ा कया के सचार कया। फ़नकार कॾहिं बि सरहदुनि जा मुहताज न आहिनि हूंदा। हू ॾेह तोड़े परॾेह में प्यार मुहबत ऐं अमुन जा सफ़ीर बणिजी पंहिंजे इलाइक़े जे सक़ाफ़त खे उजागर कंदे फ़न आवाज़ ऐं सुर संगीत वसीले उदास ऐं मायूस चहिरनि ते मुर्कूं मुस्कुराहटूं विखेरे हर वक़्तु लखें दिलनि ते राज कंदा आहिनि। सिंध जो सरमोड़ सुरीलो ऐं भलोड़ रागी सोडल फ़क़ीर लगारी कुझु वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते ज़िंदगी ऐं मौत सां मुक़ाबिलो कंदे साह जो सॻो टुटण जे नतीजे में फ़न ऐं आर्ट जी दुनिया खे हमेशह लाइ अलविदा चई हज़ारे मदाहनि चाहींदड़नि ऐं ॿुधंदड़नि खां विछड़े अहिड़ी अब्दी सफ़र ॾे ॾूर हलियो वियो जितां अॼु ॾींहं ताईं को बि वापसि मोटी न आयो आहे। सोडल फ़क़ीर लगारी 1959 ईस्वी धारे मोरे तालके जे ॻोठ लगारी बिजराणी ऐं अलीबख्श लगारी जे घर जनम वरितो, पर वॾा असुल काछे जे ॻोठ चाकरकोट तालके जोही ज़िले दादू जा रहवासी हुआ। वक़्त जे वहकरनि सां उतां लॾे अची देह ख़ैरे देरे तालके मोरे ज़िले नवाबशाह हाणोके ज़िले नवशोरो फ़िरोज़ में लगारी बिजराणी नाले पंहिंजो नओं ॻोठ ॾे रिहाइश पज़ीर थिया। संदसि ॾाॾो मोहम्मद हसन तोड़े वालिद अलीबख्श लगारी पिणु सूफ़ी राग ॻाईंदड़ फ़नकार हुआ। पाण राग जी इब्तिदाई सिख्या पंहिंजे वालिद साहब ऐं अहमद शाह ॻोठ जूणाले तालके मोरे मां वरिती। संदसि तालुक़ रागी घराणे सां हुजण करे पाण 20 सालनि जी नंढड़ी ॼमार में ई राग सां नींहं जो नातो जोड़ियो ऐं सूफ़ी बुज़ुर्गनि जी दरगाहनि ते वञी पंहिंजे मुनफ़रद ऐं ख़ूबसूरत आवाज़ में सूफ़ियाणो ऐं आरिफ़ाणो कलाम ॻाए महफ़िल में बेहद दाद हासिल कंदो हो। सोडल फ़क़ीर शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ बेटाई, हज़रत सचल सरमस्त बाबा बुल्ले शाह, हज़रत रखियल शाह, हज़रत चीज़ल शाह, जानण फ़क़ीर चन्न ऐं राशिद मोराई खां सिवा केतिरनि ई सूफ़ी शाइरनि खे ॻायो आहे। मोहम्मद क़ासिम माका खेसि पंहिंजे स्टूडियो में मुतारिफ़ कराए संदसि ॻायल कलामनि जूं 12-13 रिकॉर्ड कयल कैसेटूं रिलीज़ कयूं, जिन खे ॿुधंदड़नि तरफ़ां तमामु वॾी पज़ीराई मिली ऐं सोडल फ़क़ीर पंहिंजे मुनफ़रद आवाज़ जे सहर वसीले वस्ती वाहुण झंग झर घर घर माण्हुनि जे दिलनि ते अहिड़ो त असरु करे छॾियो जो थोरे ई अरसे अंदरि पाण खे हिकु मक़बूल फ़नकार तौरु शुमारु कराइणु लॻो। सिंध जे हिन अलबेले ऐं सदाबहार अमर रागी ते कोरोना वबा जे दौरान लॉकडाउन वारनि ॾींहंनि में दरगाहुनि ते ॻाइणु ख़ुशियुनि जूं महफ़िलूं ऐं शादी तक़रीबनि में राग वेराग ते बंदिश सबबि माली ऐं मुआशी हालतूं वधीक तंग थी पयूं, जंहिं सबबि फ़ाक़ा कशी काटण ते मजबूर थी पियो ऐं सक़ाफ़तकार ते बि पिणु हिन नाले वारे सूफ़ी कलाकार जी बिल्कुलु परघोर ऐं सार न लधी ऐं मुफ़लिसी गुरबत वारी हालत में खेसि बीमारी वकोड़े हाल ई हीणा करे छॾिया हुआ। बदकिस्मती सां अहिड़ा फ़नकार जेके सिंध धरती जा असासा आहिनि पर खेनि ॾुखे वक़्त ते को सहारो ॾियण वारो कोन्हे। अफ़सरदगी ऐं बेवसी जे आलम में सोडल फ़क़ीर मौत खे वेझे खां ॾिठो ऐं बीमारी जे बिस्तरे ते ॼण अनमोल ज़िंदगी जा ख़ूबसूरत ॾींहं पंहिंजो पाण ॻणणु लॻो। अफ़सोस सक़ाफ़त खाते तोड़े सरंदी वारनि बि हिन मजबूर बेवस ऐं लाचार क़ौमी सिंधी फ़नकार जी माली सहायता कोन कई, जंहिं सबबि संदसि मुआशी मुश्किलातूं वधी वयूं ऐं अहसासनि जा दर्द ॿीणा थी विया। बेशक ही हसीन ज़िंदगी मौत जी अमानत आहे। हर साह वारे लाइ मौत हिकु मेणो न बल्कि अटल ऐं अणटर हक़ीक़त आहे, जंहिंखां कंहिं बि सूरत में इनकार नथो करे सघिजे। पर कुझु विछोड़ा ज़िंदगी जे कैनवास ते अहिड़ा त नक्श उभारे वेंदा आहिनि जंहिंखे विसारणु कंहिं बि इंसान जे वस में नाहे हूंदो। सोडल फ़क़ीर लगारी फ़न ऐं संगीत जी दुनिया जो हिकु लाज़वाल किरदारु ऐं न विसरंदड़ नालो हो ऐं उहो चमकंदड़ सितारो आहे जंहिंजी रोशनी ऐं ख़ुशबू सदियुनि ताईं महसूसु कई वेंदी। सोडल फ़क़ीर लगारी 17 जुलाई 2024 ईस्वी मुताबिक़ 10 मुहर्रमुल हराम ते 65 वरनि जी ॼमार में
लखें चाहींदड़नि ऐं परस्तारनि जूं अखियूं अश्कबार कंदे ओचितो मोकिलाणी सां सुर ऐं संगीत जी दुनिया खे सोगवार ऐं अकेलो छॾे हिन फ़ानी जहान मां हमेशह लाइ मोकिलाए आख़िरी ऐं अब्दी सफ़र ते हलियो वियो।